पनुआकिल शहर में बदमनी उरूज ते नामालूम हथियारबंद वापारी मंसूर करीम शेख खां हथियारनि जे ज़ोर ते 60 लख सां भरियल बैग खुर करे फरार थी विया। इन मामले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त पनुआकिल जे गोल मस्जिद वारे पाड़े में एक वॾी वारदात पेश आई आहे। जो मंसूर करीम शेख जेको वॾो वापारी आहे उहो घर खां पैसा खणी 60 लख रुपया ॿाहिरि निकिरी रहियो हो त अॻ में ताक़ में बीठल हथियार बंदनि उन खां 60 लख रुपया फुरे सुबुह जो ॾींहुं ॾिठे जो फ़रार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ पनुआकिल जी डोल्फन बेकरी वटां सद्दाम समायर जी कार नामालूम चोर चुराए विया, जेका सॼी राति SHO पनुआकिल शहाबुद्दीन कोलाची पुलिस पार्टी सां गॾु खोजना करे सद्दाम समायर जी कार त बैजी ऐं सांगी थाणे जी हदुनि मां बरामद करे वरिती आहे। उन हवाले सां SHO शहाबुद्दीन कोलाची जो चवणु हुयो त पनुआकिल में SSP सखर जे हुकुम ते मुकमल अमन अमान बहाल कराईंदासीं। महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची